नाज़रीन, हैदराबाद में गैस के बहरान सबब शहरी सख्त मुश्किलातुनि खे मुंहुं ॾेई रहिया आहिनि। सरहदी वारा LPG सिलेंडर भराइण ते मजबूर आहिनि, जॾहिं त पोरियत तबिको घरनि में महांगे अघ ते काठियूं ॿारे ॿिनि वेलनि जी मानी पचाइण ते मजबूर आहिनि। उन सिलसिले में ॾिसूं था हैदराबाद मां SS न्यूज़ जे रिपोर्टर एजाज़ लगारी जी हीअ रिपोर्ट। गैस कोन थो अचे काठियुनि ते गुज़र सफ़र काठियूं मांगियूं वठी नथा सघूं गरीब माण्हू। सियारे जी मुंद शुरू थींदे ई हैदराबाद में गैस खां पोइ काठियुनि जा अघ बि आसमान ते पहुची विया आहिनि, जंहिं सबबु ग़रीब ऐं पोरे तबिके जा माण्हू सख़्तु मुश्किलातनि खे मुंहुं ॾियण ते मजबूर आहिनि। शहरनि खे बुनियादी सहूलियतूं फ़राहम करण जी ज़िम्मेवार हुकूमत थोरे सुई गैस खातो शहरनि खे गैस जी फ़राहमी में मुकमल नाकाम आहे। काठियूं विकिरो कंदड़ टाल मालिक काठियुनि जूं फ़ी मण अघ 800 रुपयनि खां बि वधाए छॾिया आहिनि। गैस जी लोड शेडिंग खे मुंहुं ॾींदड़ महांगे अघ ते काठियूं ख़रीद करे घरनि में रद पचा करण ते मजबूर आहिनि। इन सिलसिले में काठियूं विकिरो कंदड़ टाल मालिकनि ऐं रवासियुनि जो चवणु आहे त साईं काठियूं महांगियूं थी वियूं आहिनि। मां बिरयानी खपाईंदो आहियां, डेली जो जेको आहे सो आलू बसर 220 रुपया किलो था मिलनि। काठियूं आहिनि त काठियूं उहे महांगियूं थियूं मिलनि कि 1000 रुपया मण थो मिले, 800 रुपया मण थो मिले। पोइ छा कयूं, मिड़ी गुज़र सफ़र कयूं था, बचड़ियाल माण्हू काॾे वञे, महांगाई चोट चढ़ी वई आहे सफ़ा। गैस अचे थो न गैस कोन थो अचे, काठियुनि ते गुज़र सफ़र बिरयानी खपाए मिड़ी टाइम पास कयूं था, छा कयूं। बसि कया अपील इहो ई आहे त महांगाई आहे उनखे थोरो घटि करनि ऐं ग़रीबनि जो जेको आहे मुस्तक़बिल सिधो थिए ऐं बचा माण्हू पंहिंजा सुखिया पाले ॼण। छा बाक़ी महांगाई सफ़ा तबाह करे छॾियो आहे। बचड़ियाल माण्हू मसवाड़नि ते घर आहिनि, काठियूं महांगियूं, बसर महांगा, आलू महांगा, काॾे वञे माण्हू। ईअं पेट माण्हू कोन थो पाले सघे, ॿियूं शयूं वठे त किथां माण्हू बचा पाले, छा करे। इन जे करे असां चऊं था त गुज़ारिश आहे, अपील था कयूं सरकार खे त सस्ताई कई वञे, महांगाई घटि करे ऐं पंहिंजो माण्हू गुज़र सफ़र सही तरीक़े सां बचा पंहिंजो पेट पाले। काठियूं असांखे उते ई महांगियूं थी मिलनि, हिते बि जेको थो अची वरी 2 रुपया मां हिते डीज़ल पेट्रोल महांगा, काठियूं बि मां त मिलनि ई कोन थियूं। मुल्क में ॾुकार पइजी विया, हर हिकु माण्हू जेको सो परेशान लॻो पिया। मज़ूरी करे जॾहिं 5 रुपया कमाए ते असांखे महांगी थी मिलनि, असीं हिते 5 रुपया महांगी विकिणंदासीं। कंहिं महिल 10 किलो बि पंहिंजे पुज सारूं, कंहिं महिल मण बि वठियो वञे, के को 10 किलो वठियो वञे त को 100 जो वठियो वञे। पोइ ग़रीब त आहे, पोइ पंहिंजे हालत ई हलंदो। गैस आई कोन्हे, पोइ अचणा माण्हू मजबूर, आख़िर त मानी त पचाइणी पवंदी न। गैस कोन्हे को काठियूं जे करे खणी आया करे आयूं, काठियूं मांगियूं वठी नथा सघूं गरीब माण्हू। बसि इहो अपील आहे, चऊं था गैस आणनि को छा कुझु, गैस अचे कोन थो, सस्ता बि करे। महांगाई सो केॾी थी वई आहे, अटो महांगो थी वियो आहे, हर शइ महांगी थी वई आहे, सस्ता पची वञे त भलो आहे।